असांजो मश्क आहे 1.3 ते जंहिंमें असांखे ॿुधायो वियो आहे त सफ़र 1 कलाक में पंहिंजे कार जे वसीले 55 सॼा 1.2 किलोमीटर मुफ़ासिलो तय कयो। ॿुधायो जॾहिं त उन जे दोस्त इरफ़ान 1 सॼा 3.4 किलोमीटर जो मुफ़ासिलो तय कयो। ॿुधायो त 1 सॼा 1.2 कलाक में हिननि ॿिन्ही गॾियल तौर ते घणो मुफ़ासिलो तय कयो। मतिलबु त सफ़र जो मुफ़ासिलो आहे हे 1 कलाक में तय कयल 55 सॼा 1.2। सफ़र जे दोस्त जो आहे 1 कलाक में 1 सॼा 3.4 ऐं इन्हनि खे ॿिन्ही जो मुफ़ासिलो असां गॾियल तौर लिखंदासीं। पोइ टाइम चयो त 1 सॼा 1.2 कलाक गॾियल तौर मुफ़ासिलो घणो थींदो। हीअ असांजो मिलियल तफ़सील हुयो। सही आहे। उन जे हिसाब सां असां त हल कंदासीं। सही आहे। पहिरें जो 1 कलाक में घणो आहे 55 सॼा 1.2 ऐं वाधू इन जे दोस्त जो 1 सॼा 3.4 ऐं ज़रब जी विरासत वारी ख़ासियत आहे। उन जे हिसाब सां असां हिन खे अलॻि अलॻि मल्टीप्लाई कयूं ऐं हिन खे बि मल्टीप्लाई कयूं ऐं हिन खे बि 1 सॼा 1.2 सां मल्टीप्लाई कयूं ऐं ज़रब कयूं त असांखे ख़बर पइजी वञे। न त हीअं असां ज़रब जी विरासत वारी ख़ासियत खे इस्तेमालु कंदे इन खे हल कंदासीं। सही आहे। हाणे 1 सॼा हल करण मां तव्हांखे ॿुधायो सॼे खे कीअं ऐं उबतैनपुर में आणिबो आहे। सही आहे। 1 ॾुॾू 2 1 3 3.2 ज़रबिया 1 55 1 55 55 ऐं 110 111 जो थींदो 111/2 वाधू 64 खे 1 चौक चौक 6 चौक 24 मतिलबु घणा थिया 244 244 ऐं 3 244 ऐं 3 247 247/4। हाणे मां तव्हांखे ॿुधायो त नंढी आम बनोबत कीअं कढणो आहे। नंढी आम बनोबत लाइ असां छा कंदासीं इन्हनि जेको नंढो अदद आहे उहो वॾे अदद खे लॻे। हा इहो 4 लॻे थो 2 लॻे थो 4 खे। पोइ 4 असांजो नंढे आम बनोबत आहे। 2 घणा दफ़ा लॻे थो 2 दफ़ा लॻे थो 2 खे इन सां ज़रब ॾींदासीं। जेतिरो दफ़ा लॻे जेतिरो दफ़ा छेद लॻंदो पोइ नंढी आम बनोबत खे ओतिरो दफ़ा उन जे अंश सां ज़रब ॾींदासीं। सही आहे। 2 लॻे थो 2 दफ़ा त इन खे अंश खे 2 सां ज़रब ॾींदासीं। ॿिए 111 222 ऐं 4 घणा 1 दफ़ा लॻे थो 247। हाणे हीअ हिते जॻह कोन्हे मां हीअ मटायां थो हिते। सही आहे। 3/2 बराबरि आहे 222 ऐं वाधू 247 नंढी आम 4 आहे। ठीकु आहे। 4 आहे। अॻिते हल कंदासीं जोड़ करण था असां तव्हांखे अचे थो। जिते ई निशानी न हूंदो उन जो मतिलबु आहे ज़रब। सही आहे। हिते असां ज़रब ॾियूं था। पर निशानी न हुजे ब्रेकेट आहे त निशानी विच में न आहे त उन जो मतिलबु ज़रब आहे। 3/2 ज़रब ई जोड़ कंदासीं। 1 खे 1 खे 10 खे 10 खे सां ऐं 100 खे 100 सां 7 2 9 ऐं 2 4 6 2 2 4 ऐं 4। सही आहे। हाणे छा आहे हाणे ज़रब ॾींदासीं।
ज़रब ॾियण में हाणे इहो आहे त ज़रब मां तव्हांखे ॿुधायो एॾो खोड़ो हुजे जो अंसंग छेद खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रॉसिंग में लॻे। हाणे ॾिसूं था 2 3 खे लॻे थो नथो लॻे, 4 ऐं 9 खे लॻे थो। इहो यादि रखिजो कहिड़ो बि खोड़ो हूंदो जेको ॿधी खोड़ो हुजे उहो हिक खे न लॻंदो। सही आहे, 2 हाणे नंढो आहे ऐं 3 खे त कोन लॻंदो, 4 हाणे इहो ॿधी आहे त 21 खे त न लॻंदो। सही आहे, ॿियो खोड़ो 4 खे 2 लॻे थो, 2 ॿधी आहे इन खे नथो लॻी सघे। हाणे ख़बर आहे त उहो बि खोड़ो हिननि खे न आम्हूं साम्हूं में लॻनि था अंश छेद खे, न क्रॉसिंग में लॻनि था। पोइ छा कंदासीं, पोइ अंश खे अंश सां ज़रब ॾींदासीं ऐं छेद खे छेद सां ज़रब ॾींदासीं। ठीक आहे, 3 27 27 ॿ मथे ऐं 6 × 18 18 2 9 × 27 27 2 मथे ऐं 6 × 18 18 2 20 0 आयो 2 मथे ऐं 4 × 12 12 2 14 ऐं विचों 8। हाणे असां इन खे सॼे में लिखंदासीं या मुर्कबणपुर में लिखंदासीं। सही आहे, करेरणपुर या मुर्कबणपुर में लिखंदासीं। हाणे पहिरियों असां ॾिसां हिक खे 8 लॻे थो नथो लॻे, 14 खे घटि में घटि घणा दफ़ा लॻे थो, हिकु दफ़ा लॻे थो, हिकिड़ा 8 8 ॿ 8 16 वधी थो वञे। सही आहे, पोइ 8 14 मां 8 विया घणा बचिया 6 बचिया, 6 इन खे मिलियो त घणा थिया 60 थियो, 60 खे घटि में घटि घणा दफ़ा लॻे थो 8 खोड़ 8 जो खोड़ 60 खे 17 56 17 56 हिते लिखंदासीं 7 17 56 56 कट कंदासीं 60 मां त घणा बचिया 4 47 47 घटि में घटि घणा दफ़ा लॻे थो, 1 8 2 8 16 3 8 24 4 8 32 35 40 6 8 48 5 8 40। हाणे 7 बचियो, 7 मां 8 किलोमीटर मुफ़ासिलो इन्हनि जो गॾियल मुफ़ासिलो, इन्हनि जो गॾियल मुफ़ासिलो 157 7 भाॻिया 8 किलोमीटर आहे। 1 सॼा 1 2 ऐं 2 कलाकनि में। इहो असांजो सवाल हल थियो।